नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। मेहड़ माज ते बड़ी अग दादू प्रेस क्लब झुलो थाने जद में नामालूम हथियार बंदन हथां क़तल थियल मेड़वासी गदा हुसैन डेपर जो FIR SUP अगवान एडवोकेट ज़फ़र अली डेपर संदसि वालिद रिटायर्ड प्राइमरी उस्ताद अली अकबर डेपर ऐं ॿिनि मथां दाख़िल थियण ख़िलाफ़ SUP ज़िले दादूअ जे सदर सिकंदर अली सोरड़, हबीब हज़ूरी, अब्दुल हमीद सोरड़, इसाक सोरड़, वली मोहम्मद भट्टी उर्स सोरड़ ऐं ॿिनि जी अॻवाणी में आज़ाद प्रेस क्लब मेड़ अॻियां सख़्त एहतजाज कयो वियो आहे। वधीक ज़फ़र सोलंकीअ खां इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। ज़फ़र आगाह कजो, इन हवाले सां छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल साजिद, ॿ ॾींहं अॻु दादू भरिसां झिलो थाणे जी हद में नामालूम हथियार बंदन हथां क़तल थियल मेड़वासी गदा हुसैन डेपर जी FIR SUP अगवान एडवोकेट ज़फ़र अली डेपर ऐं संदसि वालिद रिटायर प्राइमरी उस्ताद अली अकबर डेपर ऐं ॿियनि मथां दाख़िल थियण ख़िलाफ़ SUP ज़िले दादू जे सदर सिकंदर अली सोडर, हबीब हुज़ूरी, अब्दुल हमीद सोडर, इसाक सोडर, वली मोहम्मद भट्टी उर्स सोडर ऐं ॿियनि जी अॻवाणी में आज़ाद प्रेस क्लब मेड़ अॻियां सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि आज़ाद प्रेस क्लब मेड़ जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सियासी मदाख़लत में SUP अॻवाननि एडवोकेट ज़फ़र अली डेपर ऐं संदसि वालिद ते केस दाख़िल कयो वियो आहे, जेको अमल सरासर ग़लति आहे। SUP अॻवाननि ख़िलाफ़ दादू में धरती तंग कई वई आहे, जिन जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। आला इदारनि में वेठल इंसान दोस्तनि खां घर कई त SUP जे अॻवान एडवोकेट ज़फ़र डेपर मथां दाख़िल थियल कूड़ो केस ख़त्म करे इंसाफ़ कयो वञे ऐं साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे बेगुनाह क़तल थियल गदा हुसैन डेपर जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। जी।